अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिटी मिठवर बाबा आला रब अला हज़रत यकूब अलैहिस्सलाम जे औलाद खां अहद वरितो। अल्लाह खां सवाइ कंहिंजी इबादत न कंदा ऐं भलाई कंदा माउ पीउ सां ऐं मिटनि माइटनि सां ऐं यतीमनि ऐं मिसकीननि सां ऐं माण्हुनि सां सुहिणो ॻाल्हायो, नमाज़ क़ाइमु करियो ऐं ज़कात ॾियो। पोइ तव्हां उन अहद खे पुठी ॾेई तव्हां मां के ठोरा जिन ईमान आंदो ऐं तव्हां पंहिंजे अबनि ॾाॾनि वांगुरु मुंहुं मोड़ींदड़ आहियो। फरमायो रब अल्लाह अल हय्यु अल क़य्यूम आहे, रब्बुल आलमीन। अल्लाह मारे बि थो त जीआरे बि थो। हज़रत अली उज़ैर अलैहिस्सलाम हिकु ॻोठ वटां लंघियो। इहो ॻोठ पंहिंजनि छिटनि ते यानी ऊंधो वीरानो। उन चयो त हिन जे मरण यानी वीरानीअ खां पोइ अल्लाह उन खे कीअं ज़िदह कंदो, कीअं आबाद कंदो। पोइ अल्लाह 100 सालनि ताईं मौत जे हालत में रखियो। पोइ खेसि जीअरो कयो। रब फरमायो त केतिरो अरसो इन हालत में रहियो आहीं। हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम चयो ॾींहुं अधु इन हालत में रहियो आहियां। अल्लाह फरमायो त बल्कि 100 साल इन हालत में रहियो आहीं। पोइ पंहिंजे खाधे ऐं पंहिंजे पीते खे ॾिस त ख़राब त न थियो आहे ऐं पंहिंजे गॾ ॾांहुं निहार जीअं तोखे माण्हुनि लाइ निशानी बनायूं ऐं गॾ जे हॾनि ॾांहुं निहारियाई। उन्हनि खे असां कीअं पाण में जोड़ियूं था। पोइ उन्हनि हॾनि ते गोश्त चाढ़ियूं था। पोइ जॾहिं मथे से हाल रोशन थियो चयाई त ॼाण तो त अल्लाह हर शइ। पोइ चयाई त ॼाणा थो त अल्लाह हर शइ ते कुदरत रखंदड़ आहे। रब अल्लाह अल हय्यु अल क़य्यूम आहे, रब्बुल आलमीन। मारे बि थो त जीआरे बि थो। जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चयो रब मुंहिंजा मूंखे ॾेखार त मुंहनि खे कीअं जीआरींदे, अल्लाह ताला फरमायो त छा ईमान नथो रखें। चयाई हाओ, पर मुंहिंजे दिलि खे कामिल इत्मीनान नसीब थिए। अल्लाह फरमायो त 4 पखी वठ। पोइ उन्हनि खे वढे कुटे गोश्त गॾु करे पाण वटि रख। पोइ हर जबल ते उन्हनि जो हिसो रख। पोइ उन्हनि खे सॾु करे त तो ॾांहुं डोड़ंदा ईंदा ऐं ॼाण त अल्लाह ग़ालिब हिकमत वारो आहे। रब अल्लाह साईं फरमायो ख़ैर ख़ैरात उन्हनि मिसकीननि ऐं मोहताजनि लाइ आहिनि जिन खे अल्लाह जे वाट में रोकियो वियो आहे। सफ़र जी सघ नथा रखनि। संदनि हीणी हालत खां अणॼाण माण्हू बेनियाज़ी ऐं ॻुझी हालत सबबे खेनि शाहूकार भाईनि ॾांहुं पेशानीअ ते सख़्तीअ जे असर सबबे सुञाणंदे माण्हुनि खां लीलाए सुवाल नथा कनि। ऐं तव्हां जेको माल ख़र्च करियो था बेशक अल्लाह ॼाणंदड़ आहे। रब पाक क़ुरान करीम में फरमाए थो ऐ मोमिनो एहसान ॼाणाए ईज़ा ॾेई पंहिंजे सदकनि खे उन शख़्स वांगुरु बातिल न करियो जेको माण्हुनि जे ॾेखा लाइ पंहिंजो माल ख़र्च करे थो। अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान नथो रखे। मिठो ॻाल्हाइण ऐं सवालीअ जे ज़बानी कोताहीअ खे माफ़ करणु उन सदके खां चङो आहे जंहिंजे पोयां दिलि आज़ारी हुजे।
अल्लाह गनी बेपरवाह बुरदवार यानी सज़ा में देर कंदड़ आहे रब। रब अल्लाह ताला हज़रत ईसा अलैहिस्सलाम पुट मरियम अलैहिस्सलाम खे रोशन निशानियूं ॾिनियूं ऐं हज़रत जबराइल अलैहिस्सलाम असांखे ज़कुवत ॾिनी। बेशक अल्लाह चूंडियो आदम अलैहिस्सलाम ऐं नूह अलैहिस्सलाम ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जे औलाद यानी इस्माइल अलैहिस्सलाम, इसहाक अलैहिस्सलाम ऐं असबात अलैहिस्सलाम खे ऐं इमरान जे औलाद यानी मूसा अलैहिस्सलाम, हारून अलैहिस्सलाम अजमईन खे जहाननि वारनि ते संदन ज़माने में उहे हिक ॿिए जो औलाद आहिनि ऐं अल्लाह ॿुधंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे रब। रब पंहिंजे खां हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम उते दुआ घुरी त मुंहिंजा रब मूंखे मुंहिंजे तरफ़ां पाक औलाद अता कर। ए मुंहिंजा रब मूंखे पंहिंजे तरफ़ां पाक औलाद अता कर। बेशक तूं दुआ जो ॿुधंदड़ क़बूल कंदड़ आहीं। पोइ जॾहिं महराब में निमाज़ पढ़ी रहियो हो त फ़िरिश्तनि खे जो पुकारे चयो त बेशक अल्लाह तोखे यहया जे पैदा थियण जी ख़ुशख़बरी ॾे थो। रब अल्लाह जे कलम कुन सां पैदा थियल हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी तस्दीक़ कंदड़ ऐं सरदार ऐं पारसा ऐं नेक नबियनि मां आहे। ज़करिया अलैहिस्सलाम चयो मुंहिंजा रब मूंखे पुटु किथां थींदो जॾहिं त आऊं झूर पोढ़ो थी चुको आहियां ऐं मुंहिंजी ज़ाल सुंढ आहे। जबराइल अलैहिस्सलाम चयो जीअं तूं चवीं थो तीअं ई आहे, पर अल्लाह ताला जेको चाहे थो सो करे थो। रब मुंहिंजा हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम चयो मुंहिंजे लाइ का निशानी मुक़ररु फरमाए। अल्लाह ताला फरमायो त तुंहिंजे लाइ निशानी हीअ आहे त इशारे खां सवाइ माण्हुनि सां 3 ॾींहं न ॻाल्हाईंदे, घणो यादि करे सुबुह ऐं शाम ऐं सुबुह जो संदसि तस्बीह करे पंहिंजे रब वटां निशानी आंदी आहे। हज़रत ईसा बिन मरियम चवंदो त ए नबी ए बनी इसराइल बेशक मूं तव्हां वटि तव्हांखे रब वटां निशानी आंदी आहे। तव्हां लाइ मिटीअ मां पखीअ जे शिकिल वांगुरु बूटो ठाहियां थो, पोइ मंझंदि फूक ॾियां थो, पोइ अल्लाह जे हुकुम सां इहो पखी थी उॾरे थो ऐं ॼाए ॼमजे नाबीननि ऐं कोढ़नि खे दुरुस्त करियां थो अल्लाह जे हुकुम सां। मुंहनि खे जीआरियां थो ऐं तव्हां जेकी खाओ था, जेकी कुझु पंहिंजे घरनि में गॾु करियो था, तंहिंजे बारे में तव्हांखे ख़बर ॾियां थो। बेशक उन में तव्हां लाइ निशानी आहे। जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो ऐं पाण खां अॻु आयल तौरेत जी तस्दीक़ कंदड़ आहियां ऐं जीअं तव्हां लाइ बैज़ शयूं हलाल करियां ऐं जेके तव्हां ते हराम कयूं वयूं आहिनि ऐं मूं तव्हां वटि तव्हांजे रब जे तरफ़ां हिकु निशानी आंदी आहे। पोइ अल्लाह खां डिॼो ऐं मुंहिंजी फर्मा बरदारी करियो, उहो संदसि इबादत करियो, इहा ई सिधी वाट आहे। बेशक अल्लाह मुंहिंजो बि रब आहे ऐं तव्हांजो बि आहे रब अल्लाह साईं कुशादगी रहमत इल्म वारो आहे, जंहिंखे चाहे थो पंहिंजे रहमत लाइ ख़ासि करे थो ऐं अल्लाह वॾे फज़ल वारो आहे। रब अल्लाह जॾहिं नबियनि खां अहद वरितो त जॾहिं मूं तव्हांखे किताब ऐं हिकमत अता कई आहे, पोइ तव्हां वटि हिकु पैगंबर यानी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचे तस्दीक़ कंदड़ हुजे, उन
किताब ऐं हिकमत जी जेके तव्हां वटि आहिनि त ज़रूरु तव्हां मटिजी ईमान आणींदव, ईमान आणींदा ऐं ज़रूरु संदसि मदद कंदा। अल्लाह पैगंबरनि खे चयो त छा हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणण ऐं संदसि मदद करण जो इक़रार करियो था ऐं तव्हां उन ते मूंसां अहद करियो था। चयाऊं त इक़रार कयोसूं। अल्लाह फरमायो त पोइ तव्हां शाहिद रहो ऐं आऊं बि तव्हां सां गॾु शाहिदनि मां आहियां। फरमायो रब अलाह जे ऐं संदसि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमा बरदारी करियो, मन तव्हां ते रहम कयो वञे ऐं पंहिंजे रब जी मग़फ़िरत जी सबबनि ऐं जन्नत खे हासिल करण लाइ जल्दी करियो, जंहिंजी कुशादगी आसमाननि ऐं ज़मीन जेतिरी आहे। परहेज़गारनि लाइ तयारु कई वई आहे। उहे परहेज़गार जेके सुख ऐं ॾुख में माल ख़र्च कनि था ऐं कावड़ खे खाईनि था ऐं माण्हुनि खे यानी ॿारनि जूं ग़लतियूं ऐं संदनि गुनाह माफ़ कनि था। ऐं अल्लाह नेकी कंदड़नि खे पसंदि करे थो। रब पंहिंजे जे हराम कयल कमनि खां बचनि था। टिन लाइ बाग़ आहिनि जिन हेठां नहरूं वहनि थियूं, मजिद संदाई रहंदड़ आहिनि। अल्लाह जे तरफ़ां महिमानी आहे ऐं नेकनि लाइ जेकी कुझु अल्लाह वटि आहे सो ॾाढो चङो आहे। रब असांजा जेकॾहिं असांखां वेसरे या ख़ता थिए त असांखे न पकड़। रब असांजा ऐं असां ते शरीयत जो सख़्तु भार न विझ जीअं तो उन्हनि माण्हुनि ते विधो जेके असांखां अॻो आहे। रब असांजा असां ते इहो भार न रखो जंहिंजी असांखे ताक़त न आहे। असांखे माफ़ फरमाए ऐं असांजी मग़फ़िरत फरमाए। जिन ईमान आंदो चङा कम कयाऊं, अल्लाह कंहिं शख़्स खे संदसि सघ खां वधीक तकलीफ़ नथो ॾे। हर शख़्स खे सवाब आहे ऐं अल्लाह ऐं असां ते रहम फरमाए। तूं ई रब असांजो साईं मददगार आहीं। तूं ई रब असांजो साईं मददगार आहीं। पोइ असांखे काफ़रनि जे क़ौम ते मदद फरमाए। अल्लाह खां सवाइ को महबूद न आहे, इहो ई ज़िंदह क़ाइमु रहंदड़ आहे। रब